अस्सलाम वालेकुम दोस्तों मां इन वक्त मीरपुर माथेलो में रहीम यार सखर बस स्टैंड ते मौजूद आया। 3 ॾींहं थिया आहिनि मीरपुर माथेलो जो रहवासी मोहम्मद याकूब महार के MPA अली नवाज़ उर्फ राजा खान महार जा मुंशी हितां वठी विया, जेको हाणे खानगढ़ बंगले में राजा खान वारे बंगले में जरगमाल बणियल आहे। वो वरी तव्हांखे अॻिते मां हाल अहवाल कयां थो। मुंहिंजो उन सां राब्तो थियो आहे, उन्हनि इक़रार बि कयो आहे। 3 ॾींहंनि खां हू विहारियो वेठा आहिनि। उनजी मूं वटि रिकॉर्डिंग बि आहे, उहो थोरी देरि खां पोइ हिन लाइव खां पोइ उहो बि मां वायरल कंदुसि। अचो त पहिरियों ई जेके मोहम्मद याकूब महारा उनजा जेके वारिस आहिनि एहतिजाज करे रहिया आहिनि, ॾिसूं त उन्हनि जो छा चवणु आहे। बाक़ी जेका रिकॉर्डिंग आहे उहो थोरी देरि में हिन लाइव खां पोइ उहो मां ज़रूरु वायरल कंदुसि। हथ हेठि कयो था। चाचा तव्हांजो छा नालो आहे, छा मसलो आहे चाचा? छोकिरो खणी हाणे खान जो आहे साढे तो आगे अचो तो ॾहीं उतां खणी विया अथसि। हा हथ हेठि कयो चाचा। उतां खणी विया था त उते विहायो अथसि। खान हिन महिल ताईं मिलियो कोन्हे, दर बंदि आहिनि, मालिक हली वेठा आहिनि, ॼाणी वाणी चवनि हेतिरा हेतिरा पैसा ॾियो। छा नालो आहे जेके खणी विया आहिनि? साईं याकूब अली। तव्हांजो छा थींदो आहे? मुंहिंजो साउट आहे साईं। केरु खणी वियो आहे चाचा? साईं उहो जो बलोचो आहे, नज़ीर आहे, इहे 3 माण्हू आहिनि साईं। खान जा इहे छा आहिनि? इहे खान जा मुंशी आहिनि साईं, कमदार। हाणे छा चवनि था उहे? असांखे पैसा ॾियो त पोइ तव्हांखे असां वापसि कंदासीं, न जा वरी मीर मंद ॾियो, उहो ॾियो त असां पोइ तव्हांखे इहो जेको एस आहे मीर महार मीर हा उहो ॾियो त पोइ तव्हांखे चईंदा आहियूं। उनखे कंहिं खान सॾे थो, राजा खान सॾे थो? उहे इहे मुंशी साईं, मुंशी मुंशी चवनि था, खान सॾे थो न? हा मुंशी खान जो नालो खान जो। हाणे छोकिरो बि तव्हांजो खान जे बंगले ते आहे न? हा उहो साईं पोइ राजा खान जे मथां छो था चाचा कख रखो तव्हां? चाचा असांजो नालो उन्हनि वरितो आहे। चाचा तव्हांखे इहा बि पक आहे हिन महिल हू राजा खान जे बंगले ते वेठो आहे, खानगढ़ वेठो आहे न? पोइ तव्हांजो माण्हू अॻुवा आहे, इन खां वधीक उहो राजा खान तव्हां सां कहिड़ी ज्यादती कंदो जो तव्हां उनखे उनजे मथां कख ऐं ढक रखो था पिया? बहितर सिधी ॻाल्हि कयो, तव्हांजे माण्हू खे राजा खान अॻुवा करायो आहे, 3 ॾींहं उनखे जरगमाल बणायो वियो आहे। चाचा उन्हनि चयो त राजा खान जो हुकुम आहे, झली उहे वेठा आहिनि, वाकई असांखे ॾींदा आहिनि, नालो खान जो वरदा आहिनि, झली उहे वेठा आहिनि पाण। हथी को के जे हिते तव्हां पैसा ॾियो, 10 लाख ॾियो त पोइ असां वापसि कंदा जो नाथ बस। अच्छा तव्हांजो छा नालो आहे? मां नालो ज़ुल्फ़कार अली। ज़ुल्फ़कार अली। छा थींदो आहे मोहम्मद याकूब तव्हांजो? मुंहिंजो भाउ थींदो आहे। छा मसलो आहे? कॾहिं खणी विया आहिनि? केरु खणी वियो आहे? छा 3 ॾींहं खणी विया, नज़ीर मार बलोचो ऐं GL मार खणी विया आहिनि। छो खणी आया आहिनि? छा चवनि था? हाणे छा मसलो आहे? हाणे मसलो इहो आहे, चवनि था जेको आहे तव्हां भाउ तूं पंहिंजो एस आहे मीर अहमद मार ॾे त ठीकु आहे, पोइ हिनखे वठी वञो, न त पैसा घुरनि था। उहो पर वञे त उहो वञे छो वञे? उनजो कमु कहिड़ो? उहो मुंहिंजो वञे ॾोह आहे, उनखां ॾोह कयो आहे मीर अहमद वञे हुनजे बंगले ते। न वजह कहिड़ी आहे? छो मीर अहमद वञे? छा चवनि था? साईं असांजे वजह इहा आहे, इन्हनि अॻु में पैसा वठी करे इहे सागा मुंशी कमदार मुंहिंजे पीउ खे इन्हनि माण्हुनि मराए छॾियो आहे। हाणे तव्हांजे पीउ खे इन्हनि मरायो आहे? इहे 3 माण्हुनि सागा राजा खान मारियो आहे उनखे। असांजो पीउ फोत थियो। हाणे असांजे घर में असांजे घर में इहो पीउ बि असांजो इहो आहे, सभु जे असांजो इहो आहे। तव्हांजे पीउ जो नालो छा हो जंहिं राजा खान जंहिंखे मरायो? मिठो खान नालो अथसि। उहो कॾहिं जी ॻाल्हि आहे? उहा तक़रीबन हाणे जी ॻाल्हि आहे, 2 साल थिया आहिनि साईं। 15 उनखे गोली हणी मारियो वियो? साईं न कुटे इन्हनि मुंशियुनि सोटिनि कुटराए करे मराए करे हथ सां असां खट ते खणाए असांजे घर रवानो कयो आहे। अल्लाहु अकबर। इहो कहिड़े क़िस्म जा सरदार आहिनि जेके माण्हू माराइनि था? माण्हू हाणे इहे माण्हू सम्झनि था सुलमान जे भाउ मीर अहमद जी कल लॻाइनि। हाणे इहे चवनि था इनखे मारे जीअं असां गंवा छॾूं। असांखे इन भाउ जो असांजो आसिरो इन भाउ जो, असांजो वॾो बि वियो असांजे सभु जे आहे, असांजो इहो भाउ, असांजे भाउ जे आसिरे वधाऊं। इन भाउ असांजे हेठि मथे करनि था त असांखे काॾे वञूं। असांखे काऊं साल असां लॾे आया आहियूं, 5-6 साल मतिलबु थी विया आहिनि, कोर्ट छॾे आया आहियूं झेड़ा चटी जे करे। असां मीरपुर वेठा आहियूं। असांजो भाउ वेंदो आहे सुबुह जो ड्यूटी ते वेंदो आहे, असां पाण जा ॿाहिरि ग़रीब आहियूं, असां मुलाज़िम माण्हू आहियूं, मज़ूरी कंदा आहियूं, मज़ूरी सर तगारी खणंदा आहियूं। कोई गाॾी रखियो हलाए थो, कोई मज़ूरी करे थो। छा तव्हांखे ख़दशो आहे छा मथां तुंहिंजे भाउ खे बि राजा खान माराए छॾे? ख़तरो आहे न साईं, जो असां इहो जेको मुंशी कमदार घुरनि था ज़ाहिर ॻाल्हि आहे। असांजे पीउ खे बि इन्हनि माण्हू सुभाणे असांजे भाउ वञे उते, असांजे भाउ खे मराए छॾनि। असां भाउ इन करे त नथा ॾियूं, इन करे असांजो न कानून जो को वजूद कोन्हे? हिकिड़ो तव्हांजो वालिद साहब मरायो अथनि, हाणे तव्हांजे भाउ खे यरगमाल बणायो वेठा आहिनि। साईं कानून कोई कानून जो वजूद न आहे। राति सॼी राति असांखे SHO साहब विया रात जो 12 बजे असांखे विहायो अथसि। चए थो की माण्हू मां वठी ॾियां थो। असां खान सां बि ॻाल्हायो अथसि, मुंशी नज़ीर सां ॻाल्हायोसीं, माण्हू असां वटि आयो थो की असां माण्हू ॾियूं था। असांखे विहाए 12 बजे आसिरो ॾेई पोइ असांखे चए हाणे तव्हां वञो, तव्हांखे सुबुह सवेरे ॾींदुमि। 8 बजे जो 8 बजे वियाऊं, वरी चए थो 11 बजे जो निंड पियो आहे। उहो असांजे SHO साहब आराम पियो आहे, वरी असां हुन सां ॻाल्हायो आहियूं।
मीरपुर मां यार उन्हीं भी इन माल ते असांजी का बि न ॿुधणी कहिड़ो मुतालबो तव्हांजो अदा? असांजो मुतालबो इहो आहे उन्हनि असांजा जेका माण्हू खणी आहिनि टई हिननि ते FIR थी वञे असांजी असांजो माण्हू बि जो असां ग़रीब आहियूं असां मिसकिन SHO साहब खे बि असां इहा हिमायत करूं था असां राति बि हिमायत इहा कई बाबा असांखे माण्हू ॾिए असांजी FIR कटी वञे असां SP ऑफिस बि विया आहियूं असांजो इन माल ताईं गवर्नमेंट असां सां का बि तावन न कई आहे असां सां का बि कुझु हिमायत असांजी न कराई आहे असां ग़रीब माण्हू आहियूं असां काॾे वञूं असां आख़िरकार असां कुका बि वाह कुन असां ईअं कुकदा रहंदा पिया आहियूं अॼु टीजो ॾींहुं तव्हांजो अॻे राजा खान महार वालिद साहब मरायो आहे क़तल करायो आहे हाणे तव्हांजे भाउ मीर अहमद महार खे क़तल कराइण चाहे थो माना उन जे एवज़े में मोहम्मद याकूब महार खे अगवा कयो वियो आहे मोहम्मद याकूब खे पोइ छॾींदासीं मीर अहमद खे माराइण चाहिनि था न असां छो ॾियूं अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर असां ग़रीब मिसकीन न वॾे खे मारे ने बि इन माल ते हिननि खे का शइ असांजी गवर्नमेंट का न कई आहे हाणे असां निंदी कई आहे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर बाबा तव्हांजो नालो छा आहे? कंहिंजो पुट आहे बाबा? किथे आहे तव्हांजो वालिद साहब? केरु खणी वियो बाबा? राजा खान। अच्छा कॾहिं खणी विया आहिनि पुट? 3 ॾींहं आहे। तव्हां कहिड़ो मुतालबो कंदो? हाँ बा पुट तुंहिंजो नालो छा आहे? मोहम्मद याकूब छा थिए तव्हांजो? किथे आहे उहो हिन वक़्तु माना वो माना खान दे आए तो खान जा मुंशी ते अची खणी आए न असां इहा अपील कंदासीं असां ॿा मदद चऊं था असां चाचो वापसि ॾियनि या असांजे काशे इन ते माना काई अमल कयो वञे इन ते काशे माना नुक़सान थियो असांजी ज़िम्मेवारी इमरान खान ॿिया गवर्नमेंट हूंदी। सही काऊं ॾींहं आहे पुट? उहे छा था चवनि तुंहिंजो वालिद साहब हवाले कयो वञे? उहो चवंदा मुंहिंजे अबू खे चवंदा उहो तूं अचु पोइ तोखे छॾाए मुंहिंजे ॾाॾे खे बि हिननि हथ सां मरायो माना ॾाॾे जो छा नालो हुए? ॾाॾे मिठल खे बि हिननि मरायो? जी अल्लाहु अकबर। इन ॻाल्हि ते असां चवंदा आहियूं त असां ॿा मदद चऊं था असां ग़रीब आहियूं असां चाचे खे छॾंदा आहियूं मुंहिंजे वालिद साहब कल्ह आहे उनखे कुझु न चयो। ठीकु आहे भाउ दोस्तो तव्हां ई ॻाल्हियूं ॿुधियूं ही जेके बि दोस्त ॻाल्हाइनि पिया हक़ीक़त ॻाल्हाइनि पिया छो जो जेको हितों जेको मोहम्मद याकूब महार खे वठी वियो आहे नज़ीर अहमद जेको राजा खान MP राजा खान जो मुंशी आहे मुंहिंजी उन सां ॻाल्हि थी आहे उनजी रिकॉर्डिंग मूं वटि आहे ऐं लाइव खां थोरी देरि खां पोइ उहा बि मां वायरल कंदुसि। मोहम्मद याकूब महार खे हितां वठी वञी MPA राजा खान महार जे बंगले ते यरगमाल बणायो वियो आहे जेको इक़रार करे पियो हाणे खां 15-20 मिंट अॻे मुंहिंजी उन सां ॻाल्हि थी आहे उन इहा शइ कन्फर्म कई आहे जो राजा खान जे बंगले ते उनखे यरगमाल बणायो वियो आहे। दोस्तो ही कानून आहे असांजो किथे का इंसानियत कोन्हे इंसान खे इंसान नथो सम्झो वञे हे MPA MNA जी जागीर न आहे असांजो ज़िलो ही MNA MPA जी जागीर न आहे ख़ुदारा वसवारा इन मामले जो नोटिस वठनि ऐं मोहम्मद याकूब महार ऐं मीर महार जी हयाती बचाइनि। दोस्तो मूंखे पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो ईअं ई इन्हनि वॾेरनि जे कुदनि किरदारनि खे वाइखो कंदो रहंदुसि ईअं ई इन्हनि जे कुदनि किरदारनि खे वाइखो कंदो रहंदुसि। ही माण्हू खे माण्हू नथा सम्झनि जानवरनि वारो हिननि सां सलूक कयो वञे थो। अॻु में बि मोहम्मद याकूब महार जे पीउ खे राजा खान मरायो आहे जेको तव्हां पाण बख़ूबी ॿुधो नंढड़ो मासूम छोकिरा बि इहा ई ॻाल्हि करनि था जेके हिननि अॼु मोहम्मद याकूब खे न मारींदा सुभाणे या ॿिए ॾींहुं मीर महार खे यकीनन इहे क़तल करे छॾींदा इहे सरदार। दोस्तो मुंहिंजी वीडियो ही मुंहिंजी लाइव वीडियो वधि खां वधि वायरल कयो जीअं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं चीफ जस्टिस ऑफ सिंध नोटिस वठनि हिननि मिसकिननि सां जीअं इंसाफ़ थी सघे जीअं मोहम्मद याकूब महार बाज़ियाब थी सघे ऐं मीर महार ऐस आहे जेको उनजी ज़िंदगी बची सघे। दोस्तो अल्लाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। वॾी महिरबानी।